फरीदाबाद लॻे ॻोठ मथिन अख कढाई जे रहवासियुनि गुलाम शबीर करणियो, बारड़नि में उजरा करणियो, फौजिया, फाइज़ा ऐं ॿिया पुराणे बस स्टॉप ते 3 ॾींहं बि अलामती भुख हड़ताल जारी रखी, जंहिंमें SUP ज़िले सदर सिकंदर अली सोडर, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद सुमरो, मेहताब सोडर ऐं ॿिया हिमायत में अलामती भुख हड़ताल ते वेठा। नाअहल अमले खे हटायो, दवाऊं खपाइण बंदि करियो जा ज़ोरदार नारा हया। इन्हनि चयो त मासूम ॿारनि खे दवा ॾियण बजाए अस्पताल मां धड़का ॾेई कढी छॾियो आहे। ॿारनि रोईंदे चयो त MCH जी इंचार्ज जी डॉक्टराणी ऐं नाअहल अमले खे फौरी तौर हटायो वञे, अस्पताल में कंहिं बि मरीज़ औरत जी इज़त नथी कई वञे ऐं नई दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं। डिलीवरी केस बि जाणे बुझी मेड़ रेफर कया वञनि था। इन्हनि DG हेल्थ DHO दादू खां मुतालबो कयो त फरीदाबाद में MCH सेंटर जी नाअहल अमले खे फौरी हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में अलामती भुख हड़ताल जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।